अल्लाह जी वली जी सोबत में रहो, कुरान वारन जी सोबत में रहो। हेड़ी यार मुंडे न त दुनिया किथे पहुती आ, कुरान त नथो वणे। हेड़े यार मुंडे कुरान वारा न था वणन, मदरसा न था वणन, हाणे ज़ालिमन के मस्जिदूं न थी वणन। हिकड़ो ॾाहिं आयो ये लाल मस्जिद ते हमलो करे बेगुनाह तालिबन के शहीद कयो। अल्लाह कुरान वारन जा लाश मस्जिदन में सड़ंदा रहा। अज उन्हें ज़ालिम जो अंजाम केड़ो थी, अज उन्हें बिस्तरे ते पियो आ जिते खुदा खाइण पीअण ई खसे छॾियो अथसि। पेशाब पायखानो भी उन्हें खट ते जिन कुरान सां टक्कर खाधो तो खुदा हुनजी तबाही आंदी। पर हे आयो आहे मरवान ॾाहिणो, हे नबी मदीना मस्जिद ते तारक रोड कराची वारी ते हमलो कियो आ। अल्लाह सलाम कर मुझे सिंध जे सूय सूमरे हजरत अल्लामा राशिद साहब जे जुर्रत के जे हजारे लख आलमन के दावत ॾेई अल्लाह अकबर जा नारा हणाए उन मदीना मस्जिद जे आॾो हे तोहफ़े जे लाइ जवान बीही रहियो आ। वरी अल्लाह भी पंहिंजी कुदरत ॾेखारी जो माखी जो मखियूं आयूं आहिनि, ये खुदा जे मस्जिद के चौ तरफ़ हेड़ी यार मुड़े जी कोट ॾिनो। ॾाढे जो सुभान अल्लाह। मस्जिद भी रहंदियूं त जो मदरसा भी रहंदा, कुरान भी रहंदो त कुरान वारा भी रहंदा। वॾे आवाज़ सॼो सुभान अल्लाह। अल्लाह जी कुरान में फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र। वॾे आवाज़ व इन्ना लहू लहाफ़िज़ून। वॾे आवाज़ ओ मुंहिंजा नबी मोहम्मद करीम असां पंहिंजे कुरान खे नाज़िल कयो आहे, हेड़ी हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी अल्लाह पाण खयो आहे। ओ मुंहिंजा नबी मोहम्मद करीम अमीर के मुझे कुरान जो कदर न कंदा त गरीबन के कुरान वारो कंदुसो। ॾाढे जो सुभान अल्लाह। चोरी हज़ार ते जलसो कयो अथऊं ज़िले नौशेरो फिरोज में घेड़ गचूअ में। उते वरी जे जलसो करायो ॿिन्ही जंगुनि खां माज़ू वेचारो सॼे ॻोठ में गोॾड़नि ते ईअं डोड़ंदो हलंदो। ॿिन्ही जंगुनि खां माज़ू ॿ ॼणा खणी आयसि मस्जिद में। जे मौलाना अमीरनि खे रब नथो घुरे, सरदारनि खे बंगलनि वारनि खे रब नथो घुरे। जे मौलाना इन गोॾड़नि ते हली सॼे ॻोठ में कंहिंखा 5 रुपया कंहिंखा 10 रुपया वठी मां क़ुरान पढ़ायो आहे ॻोठ में। अमीर जे कुरान जो कदर न कंदा त रब खे अमीरनि जी परवाह न आहे। शाहूकारनि जी, वज़ीरनि जी, गवर्नरनि जी, सदरनि जी जो खुदा खे परवाह कोन्हे। हू सभ खां वॾो हाकिम आहे। वॾी आवाज़ सॼो सुभान अल्लाह। ये खे रब घुरे जे रब दीन जो कम वठे। वॾी आवाज़ सॼो काबे जो तवाफ बंदि कयो किरोना में घर बचो मूंखे तव्हांजे तवाफ जी ज़रूरत आहे। अच्छा कबूतर मोकिली जे खुदा जे काबे जो तवाफ में। वॾी आवाज़ सॼो सुभान अल्लाह। हेॾी हाणे मुंहिंजे रब खे ज़रूरत आहे। कोड़ीअड़े खां कमु वठी गार जे मुंहं ते तानी हणाए कबूतरीअ खे हुकुम ॾे त आंगा लाइ मोहम्मद अमीर जी सिद्दीक़ जी संभाल करे त मदी जो मां मंडले मच्छर खां कमु वठी लमरूद खे हेॾे यार मुंडे जहन्नम जे बाहि जो बंदि बणाए त मदी जो मालिक। कुलसुम दरिया का कम वठी जे फरौन खे हिक धक में जहन्नम पुॼाए त मदी जो मालिक। मासूम बार मुअव्विद ऐं मुआज़ 6-7 सालनि जे अंसारी उन्हनि खां कम वठी जे अबू जहल खे दुनिया आखिरत में ज़लील कराए त मदी जो मालिक। चवणे आवाज़ सां खुदा जो वास्तो त कुरान वारनि सां न फिटायो। हेॾी यार मुंहिंजे कुरान भी रहंदो त कुरान वारा भी रहंदा, मस्जिदूं भी रहंदियूं त मदारस भी रहंदा। वॾी आवाज़ सॼो सुभान अल्लाह। अशवारो तो के मुंहिंजा नबी मोहम्मद करीम असां कुरान खे नाज़िल कयो आहे, असां हिन जी हिफ़ाज़त कंदासीं। मुंहिंजा नबी मोहम्मद करीम तुंहिंजो कमु आहे कुरान पढ़णो। ओ मुझे कुरान के सदे दहींदा अरबी मोहम्मद करीम जेके मां घुरंदुसो। चवड़े आवाज़ जो त हिदायत नबी जे हथ में न आहे, हिदायत अल्लाह जे हथ में। हिदायत जो हुजी आ नबी जे हथ में त नूह नबी जो पुट हेॾे यार मुंडे उॾे आ, ज़ाल तबाह थिया,
लूत नबी दी घरवारी तबाह थिया चौदन हिदायत कंजे तमे अल्लाह जो तमे मुजा मोहम्मद तो कुरान पढ़ मके मदीने में ओए कुरान ईदा जी अमीर हिन सा टक्कर खाइंदा तमारा थुडा ली कढंदो मां जेके हिन जे वेझो ईंदा ए मोहम्मद नबी दुनिया ई आखिरत जा मजा नसीब कंदो।